नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्त असीं तव्हांखे गौसपुर में ख़बर ॾींदा हलूं त गौसपुर वेझो ॻोठ अब्दुल कादिर भइयो में ॻोठाणे जो फ़क़ीर शौकत भइयो, ज़ोई भइयो, नईम भइयो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में ईदगाह जे प्लाट ते बाअसर माण्हुनि जे मुबीना तौर कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। मुज़ाहिरनि मीडिया आॾो दाईंदे चयो त बाअसर अब्दुल सत्तार भइयो क्रिमिनल माण्हुनि जी मदद सां असांजी ईदगाह जे प्लाट ते कब्ज़ो करे असांखे धमकाए रहियो आहे। बाअसर शख़्सियत जो चवणु आहे त ही ईदगाह वारो प्लाट मुंहिंजी ज़ाती मिल्कियत है। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त बाअसर कब्ज़ा माफ़िया अब्दुल सत्तार भइयो पंहिंजे हथियारबंदनि गनमैन जी मदद सां प्लाट ते कब्ज़ो करे ज़बरदस्ती प्लाट ते जॻह अॾणु चाहे थो, जेका असां सां सरासरी नाइंसाफ़ी आहे। मुज़ाहिरीन जो वधीक चवणु आहे त बाअसर अब्दुल सत्तार भइयो ख़िलाफ़ कंदकोट जे बी सेक्शन थाणे ते कब्ज़े जो केस बि दाख़िल करायो वियो, पर पुलिस संदसि ख़िलाफ़ का बि कार्रवाई करण बदिरां हिन सां ॿट बणियल आहे। हिननि वसवारनि खां इंसाफ़ जी अपील कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।